मोहम्मद अशरफ समूह एडवोकेट सुप्रीम कोर्ट मेंबर सिंध बार काउंसिल मलिक कराची हिन वक्त असां हिन सिंध एम्प्लॉइज़ एक्शन कमेटी जे पारां जेको धरणो लॻल आहे मलीर में असां उन में वकील बिरादरी आया आहियूं हिन जी इज़हार यकजहती असां अॻु में कराची प्रेस क्लब में जॾहिं मर्कज़ी धरणो लॻो हो अशरफ खासकेली साहब सां असां वाइदो कयो हो त असां तव्हां सां गॾु आहियूं। हीअ जेको हिन जा मुतालबा आहिनि जाइज़ आहिनि हुन जा जेन्युइन मुतालबा आहिनि। हे जेके सिंध जा एम्प्लॉइज़ आहिनि जेके मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में सॼी ज़िंदगी जवानियूं हुननि पंहिंजूं ॾेई छॾियूं आहिनि। अॼु हुननि जी आख़िरी हद अची पहुची आहे रिटायरमेंट जी त हुननि जी पेंशन में कटौती कई थी वञे हुननि जा जेके अलाउंस ख़तमु कया था वञनि इहो ज़ुल्म आहे। ॿिए तरफ़ किरोड़नि जा जेके पघारूं खणंदड़ MN MP मिनिस्टर उन्हनि जूं लखनि में जेको 500% पघारूं वधायूं थियूं वञनि ऐं नंढनि मुलाज़िम खे दबायो थो वञे हुननि जो फ्यूचर ख़तमु कयो थो वञे। असीं इहो ॿुधाइण था चाहियूं सिंध हुकूमत खे त असां हिन सिंध एम्प्लॉइज़ एक्शन कमेटी सां गॾु आहियूं। हिन सां ज़ुल्म थींदो त असां मज़लूम सां गॾु हूंदासीं। हाणे कारे कोट वारा रोडनि ते हूंदा तव्हां सां गॾु न हूंदो हीअ सॼी सिंध पूरे पाकिस्तान जा वकील हुन सां गॾु आहिनि। इंशाअल्लाह ताला असीं कारे कोट वारा रोड ते हूंदासीं। जंहिं ॾींहुं धरणो लॻो बिलावल हाउस जे साम्हूं त कारा कोट बि गॾु हूंदा ऐं असीं तव्हां सां हूंदासीं। तव्हांखे भॼण जी घटी न मिलंदी हुननि जो हक़ आहे हुननि खे ॾियो ऐं हुननि जो बुनियादी हक़ आहे। इंशाअल्लाह ताला वकील बिरादरी हर मज़लूम सां गॾु बीहण जो वाइदो कयो आहे। तंहिंजे करे असां आया आहियूं। मुंहिंजे सॼे सिंध जे बार एसोसिएशन खे मुंहिंजी गुज़ारिश आहे वकील बिरादरी खे गुज़ारिश आहे जिते जिते सिंध एम्प्लॉइज़ एक्शन कमेटी जा धरना लॻनि था उते कारे कोट वारा गॾु बीहनि ऐं इहो अहसासु ॾियारीनि त कारा कोट अदालतूं वकील हिन सां गॾु आहिनि। हिन सां मज़लूम सरदार अली शाह सरदार अली शाह सिंध एम्प्लॉइज़ इत्तेहाद एम्प्लॉइज़ अलायंस इत्तेहाद अशरफ खासकेली साहब अशरफ खासकेली साहब जिंदाबाद।